जस्कम पारा एहतजाजी रैली कढी वही है। ॾोहारियुनि ख़िलाफ़ सख्त नारेबाज़ी कई वही है। अमन अमान की सूरत हाल के बेहतर बनाने जो मुतालबो किया वियो है। एक भेरो ॿीहर अवांखे अहम ख़बर खां आगाह करे रहिया आहियूं। नवाजतोई शहर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में बदअमनी जो राज बरक़रार है। शहरी सरापाए एहतजाज बणियल आहिनि। वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ वेटनरी डॉक्टरनि STP आज़ाद सोशल फोरम जस्कम पारा एहतजाजी रैली कढी वही है। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। नवाजतोई शहर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में बदअमनी जो राज बरक़रार आहे। शहरी सरापा एहतजाज बणिजी विया आहिनि। वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ वेटनरी डॉक्टरनि STP आज़ाद सोशल फोरम जस्कम पारां एहतजाजी रैली कढी वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे नवाजतोई में आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर अला रखियो अबड़ू। जी अला रखियो, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी, नवाजतोई शहर ऐं आसपास वारे इलाइक़नि में बदअमनी जी बाहि भड़की उथी आहे। नवाजतोई शहर में चोरियूं धाड़ा शुरू रोज़ मामूल बणिजी वियो आहे, पर इंतज़ामिया मुकमल तौर ते ख़ामोश आहे। हिते शहर में मुज़ाहिरो कयो वियो आहे। उन जो चवणु आहे त बदअमनी ख़िलाफ़ ठीक है, अला रखियो, वॾी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।